अम्मा, ओ अम्मा। आई आई अम्मा। वसीम पुट तू खैरन सा अची है। हाँ सदिके केड़ा हाल है अम्मा? शुक्र है पुट चङो जो तू आहे तोखे ॾिसण लाइ त मुंहिंजूं अखियूं सिकी वयूं हुयूं। वे त मां तुंहिंजे लाइ मानी थी खणी अचां, तोखे बुख लगी हूंदी ॾाढी। मां जहाज में ही खाई छॾी अम्मा, को मसलो न आहे। छॾ केड़ी मानी ॾिनी हूंदो, एतिरो ज़रड़ो त न हूंदो। तू वे त मां तुंहिंजे लाइ मानी थी लॻायां। न तू छॾ, तू वे त सही, मूंखे तुंहिंजी सिक लगी आहे अम्मा। अल्लाह शुक्र थियो पुट तूं आहे, तोखां सवा त मूंखे ही घर खाइण पे आयो। हाणे तूं अची वियो न, हिन घर खे 4 चंड लगी विया आहिनि। अम्मा तोखे ख़बर आहे मां तुंहिंजे लाइ सियारे जा ज़बरदस्त कपड़ा आंदा आहिनि, ॾेखारियां? छॾ पुट पोइ ॾिसी वठंदासीं। ऐं हूअं बि हींअर कहिड़ो सियारो आहे ऐं मूं ते मौसम जो असर कोन थींदो आहे। पर अम्मा मूं ॾिठो आहे तूं पंहिंजो बिल्कुलु ख़्यालु न रखंदी। मुंहिंजो ख़्यालु रखण लाइ त ईअं आयो न। तौकीर किथे आहे, नज़र न पियो अचे? पुट तोखे त ख़बर आहे न त हू सदाईं पंहिंजे दोस्तनि वटि हूंदो आहे ऐं मां अकेली वेठी हूंदी आहियां हिन घर में। अच्छा मां हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए, ये ॿाहिरि भित जाइ तां कीअं भॼी पई? किथां टुटल आहे पुट? वो ॾिठो त जाइ तां भित भॻी पई आहे, ईअं ॼण कंहिं हथोड़नि सां भॻी हुजे। वाह, गोलियुनि जा निशान आहिनि पुट। गोलियुनि जा निशान? कुछ ॾींहं पहिरियां पुट ते फायरिंग थी हुई। माण्हू त अलाए केरु हुआ, पर अल्लाह जो शुक्र आहे त का गोली अंदर न आई। अम्मा इहो इलाइक़ो हाणे रहण जे क़ाबिल न आहे। मूंखे कंपनी वारा नई जाइ ॾिनी, असां जल्द उते शिफ्ट थी वेंदासीं। अचण सां ई पुट वरी वञण जूं ॻाल्हियूं तो करीं था। मां ही घर कोन छॾींदसि। हीअ तुंहिंजे पीउ जी आख़िरी निशानी आहे ऐं तव्हांजो बचपन बि हिते ई गुज़रियो आहे। मां न छॾींदसि घर। पर अम्मा कॾहिं त असांखे इहो घर छॾिणो आहे न। मुंहिंजी ऑफिस खां मूंखे नओं घर मिलियो आहे, असां जल्द उते शिफ्ट थींदासीं। छॾ पुट हींअर हिननि ॻाल्हियुनि खे, ॿिए दफ़े कॾहिं कंदासीं। तूं थकिजी आयो आहीं न, तूं हली आराम कर, आउं तुंहिंजे लाइ चांहि थी ठाहे खणी अचां। ठीकु आहे अम्मा। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।